अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि खे दिलि जी गहराइण सां भलीकार चऊं था। पंहिंजे फेसबुक पेज ते ऐं यूट्यूब चैनल ते सखी ऐं शूम जो लेखो 12 महीना बराबरि, इहो त तव्हां पाउ को ॿुधो हूंदो। पोइ हिकु दुकानदार हुयो, सॼे एरिया में उहो मशहूरु हुयो त हिन जहिड़ो कंजूस मरचूंड दुनिया में ई न थींदो। ऐं दुकान ते जेको बि वेंदो हुयो त उनजे मथां चाराना ॿाना उहा बि रखत कोन कंदो हो, ऐं चाराना ॿाना जी रिआयत बि कंहिंसां कोन कंदो हो, ऐं कंहिंखे तौर में हिकु दाणो चांवरनि जो बि सवाइ कोन ॾींदो हो, ऐं सब्ज़ी में हिकिड़ो साओ मिर्च बि कंहिंखे विझी कोन ॾींदो हुयो। अहिड़ो हो मरचूंड हो। ऐं मानी बि जेका घरों सुबुह जो खणी ईंदो त नौकर खे उहा खाराईंदो, पाण बि उहा खाईंदो, वरी राति जो घर वञी मानी खाए। अहिड़ो मरचूंड हुयो ऐं सॼे एरिया में मशहूरु हुयो। ऐं फ़क़ीरनि खे बि ओॾी महिल दड़कारे मोटाए छॾींदो हुयो त वञो रुॻी मुंहिंजे दुकान ते फिराए फिराए तव्हां बीठा हो। पोइ टाइम त गुज़रंदो वियो। हिकु ॾींहुं सुबुह जो हे उथियो निंड मां त गली मां आवाज़ु आयो त कांव वठो, कांव वठो, हे ताक़त वारा कांव आहिनि, वॾा कांव आहिनि। हिन चयो पंहिंजी ज़ाल खे, चई ॻाल्हि त ॿुध, हे कांव बि माण्हू खपाइनि था, कांव माण्हू वठंदा आहिनि छा? हुन चयो मूंखे कहिड़ी ख़बर, चई मां ॾिसां सही त हिनखे त धमाल कढां थो, कांव खपाईंदो थो वते, कांव बि का खपाइणी शइ जो कांव थो खपाए। दर खोले ॿाहिरि निकिरे, हेठि हमरा अचे थो पियो हिकिड़ो, फाटल कपिड़ा पातल अथसि, गोॾे ते गोॾ ॿधल आहे हुनखे, चेड़े हेॾा हेॾे, चेड़े कांव बि खपाए पिया, जो तूं कांव थो खपाई? हा खपाए मां न, तॾहिं मां खपायां थो। चई ला हेठि खारो मां ॾिसां। हुन खारो जो लाथो हेठि त उन में कारा तितर हुया, 2-3 जोड़ियूं हुयूं कारे तितरनि जूं। हुन जो हेठि त कारा तितर आहिनि। हिन चेरे खे ॿारहाड़ी जे माण्हूअ खे ख़बर बि कान्हे त कारा तितर छा आहिनि, कांव छा आहिनि। चई हे कांव? जी हा, हे त कांव आहिनि। चई घणे तो जोड़ी जी? चई जोड़ी त हूअं मां ॾींदो आहियां 20 रुपया, 20 रुपया मां खपायां थो। हुन चयो सफ़ा को चरियो आहे, अलाए छा कारा तितर 20 रुपये में जोड़ी थो ॾे, जेका 5000 में जोड़ी न मिले। चई ठीकु आहे, हीअं करे मूंखे 2 जोड़ियूं खपनि, पर मां ॾींदो आहियां 30 रुपया। हाणे कंजूस पंहिंजी कंजूस त ॾेखारींदो न, भली खणी केतिरी बि सस्ती शइ तव्हां कंजूस खे ॾींदव न, पोइ बि उहो पंहिंजी आदत ज़रूरु ॾेखारियो, अञा बि चवंदो रिआयत कयो। चई मां 30 रुपया ॾींदो आहियां, 2 जोड़ियूं जो मूंखे ॾीं त। चई सेठ ठीकु आहे, हाणे महिल ॾींहुं बि वरी पोइ तपी वेंदो, ख़बर आहे खपनि अलाए न खपनि कांव, भला तूं ई वठि, ॾे 30 रुपया। 30 रुपया वठी 2 जोड़ियूं हुनखे कारे तितरनि जूं ॾिनई। हो जो घर जो खणी वियो सेठ, त ज़ाल चई हे त कारा तितर आहिनि, हो त चए पियो कांव आहिनि। चई सफ़ा को चरियो आहे ॿारहाड़ी, जी ख़बर ई कान का त कारा तितर कीअं थींदा आहिनि, कांव कीअं थींदा आहिनि। सो अॼु त कीअं असां लाइ ईद थी वई, हे वॾा आहिनि कारा तितर जेको त पालियल आहिनि, जंहिं धुंबा लॻा पिया आहिनि। हाणे अॼु मां पंहिंजे दोस्तनि खे दावत ॾींदुसि। उन कंजूस चयो, पाण जहिड़ा कंजूस 2-3 दोस्त घुराए उन्हनि जी दावत छॾे, कारा तितर घर में तयारु कराए खाधऊं, वॾो मज़ो आयो हिननि खे। हाणे हे हुनजी ताड़ में इहो चरियो अचे त हिन खां वरी वठां मां। त वरी कुझु ॾींहं गुज़रिया, वरी हिकिड़े ॾींहुं हिन ॿुधो इहो ई त गली मां आवाज़ु आयो त पुराणे दौर जो घड़ो वठो, दिलो वठो, पुराणे दौर जो। हिन चवण दिला बि पुराणे दौर जा बि खपंदा न, लिबागो सुबुह था निंड फिटाईंदी असांजी। ऐं हे निकिरी पियो गली में, आवाज़ु हिन सुञातो, जी आहे त उहो ई माण्हू, पर दिला कीअं थो खपाए? ॿाहिरि निकिया, ॾिठे हिकिड़ो घड़ो आहे, हुनजे मथे ते आहे, सोने कलर जो आहे। हिन पुछा की छा आहे? ये पुराणे दौर जो हे घड़ो आहे, मूं जबे ॾाॾे जी निशानी आहे, सो मां हिनखे हाणे खपायां थो। सम्झी आहे ठिकर जो अलाए छा जो आहे, पर उहो हुयो ट्रामे जो हुयो, ऐं सोनो कलर हुनखे न हुयो। हिन जो ॾिठो त हैरान थी वियो। चई घटि में घटि मां मार्केट में हिनखे खपाईंदुसि, पोइ बि 2-3 हज़ार कंदो। पुछा कयां हे घणे थो ॾे? चई घणे में थो ॾीं? चई 100 रुपये में ॾींदोसीं। चई भले 100 रुपये में थो ॾिए, 2-2.5 हज़ार जी शइ जेको 100 रुपये में, ट्रामे जो हेॾो वॾो दिलो आहे, सफ़ा को चरियो आहे, हिन का ख़बर ई कान्हे का अघ जी रेट जी। चई हाणे ॻाल्हि ॿुध, मां ॾींदो आहियां 80 रुपया जे ॾींहुं त ॾे। चई सेठ 80 न 100 पूरो करे ॾे। चई न 80 ॾींदो ॾींहुं त ॾे, न त तूं वञु। कंजूस माण्हू पंहिंजी कंजूस ज़रूरु ॾेखारींदो आहे, ख़बर बि अथसि हेॾो महांगो बि आहे, पोइ बि याने के अञा 20 रुपया उतां छॾाए थो। हुन बि चयो ठीकु आहे सेठ ॾे, हाणे काॾे मां रुलाईंदो वतां हिनखे। हिन 80 रुपया कढी दिलो जो खणी आयो घर में, माई जो हैरान थी वई, अहिड़ो दिलो ख़ूबसूरत, जेके ॻोठारा ॾिसनि हे हो त साईं चवनि वाह जो दिलो आहे, वॾी नेकी पिया माण्हू कनि दिले जी, त वाह जो दिलो हिन वरितो आहे। हिन रखे छॾियो घर में। हाणे हे उनजे इंतज़ार में इहो चरियो अचे ॿारहाड़ी वारो, त इन मां वठां जेका शइ हाणे वठां, सफ़ा चरियो आहे, ख़बर ई कान्हे का। छा थियो, हिकु ॾींहुं
वरी हुको ॾींदो पियो अचे, हे मुको वठो, हे मुको मटर वठो पुराणे दौर जा, हे मटर आहिनि, चणा आहिनि, मुको वठो पुराणे दौर जा आहिनि, चिमकंदड़ हिन चयो मटर ऐं चणा इहे बि के खपाइण जा आहिनि, जो गली में खणी थो खपाए। ॾिसां त हिनखे आहे त उहो ई आयो अॼु दर खोले ॾिठई, चई हेॾा हेॾी, चई किथे अथई इहे मटर चणा, चई थो मां खपायां थो पुराणे दौर जा आहिनि, चिमकंदड़ आहिनि, किथे अथई? या पिया आहिनि मूं वटि। उतो कढी पासे में हिकिड़ी थेली कढियईं, जंहिंमें विधियल हुया हीरा। अच्छा हीरा हुया नंढा के वॾा। चई हे छा आहिनि? चई पुराणे दौर जा मटर ऐं चणा आहिनि हे, असां सभिनि ॻोठाणनि जेको थो गॾाए मूंखे न खपाइण, मां खपाइण आयो आहियां। हिन जो ॾिठो, हिन चयो हे त किरोड़नि जा आहिनि, हीरा भेण खपाए थो, अहिड़ा किरोड़नि जा आहिनि, सभु चिमकनि पिया। चई त पुछा त कयां घणे घणे थो ॾे? चई घणे में ॾींदे हे? चई हाणे पुराणे दौर जा आहिनि, मां वठंदो 10 लख, इन्हनि मूं 1 रुपयो घटि न थींदी। चई वठी त वठ, तुंहिंजी मर्ज़ी। चई न कुझु रिआयत कर। चई रिआयत मां न कंदो त हे ॿियनि ॻोठाणनि मूंखे गॾाए न, मां उन्हनि खे वञी पैसा ॾींदो वरी। हिन दिलि में चयो त घटि में घटि अथई 3-4 किरोड़नि जा आहिनि हीरा। हीअं जो ॾिठईं, जो ॻणे जो ॾिठईं, हे त हाणे अलाए केतिरा आहिनि, हे त 5-6 किरोड़ थी वेंदा। हिन जी ॻाल्हि ॿुधण, मूं वटि हिकु जाइ हिमत रक़म कान्हे का। पोइ चई पोइ सेठ तूं जेको अजाम जी मां उन जाइ मां खणी अचां, पोइ ॿियनि खे नथो अचां, न खपाईंदुसि, मां ज़बान कंदो पकी, असां ॿराड़ी जा माण्हू ज़बान जा पका आहियूं। चई हाणे हीअं कजांइ, तूं मूं वटि मगरिब जो सिजल ते खणी अचां, मां पैसे जो बंदोबस्तु करे थो वठां। चई हलो ठीकु आहे। हे ओॾी महिल ई वरी मोटाए खणी वियो। हे जो वियो त उते दुकान ते, जेके पैसा उते पिया, हले पंहिंजी माई जो सोन खणी उहो वञी खपाए वियो, वञी ॿियो ओड़े पाड़े खां उधारा वठी, सेठनि खां पैसा वठी, हिन 10 लख करे वेही रहियो। मगरिब जो उहो हमरा आयो मोटी, चई अचे वठ। हिन चयो ॿराड़ी जो हिन ख़बर ई कान्हे त हीरा छा आहिनि, मटर छा आहिनि, चणा छा आहिनि, सफ़ा को चरियो आहे। जे ॿिए कंहिंखे ॾेखारिया त हिनखे 2-3 किरोड़ ॾिना, सफ़ा चरियो आहे, ख़बर ई कान्हे का, मां हाणे किरोड़पति थी वेंदुसि। चई अचे वठ 10 लख हीरा मूंखे ॾे, इहे ॾे मटर। हिन जो ॾिना, खणी आयो घर। सिजल त ऊंधेड़ी थी, हाणे ॾीओ वग़ैरह जो ॿारियो त अञा उहो चिमकनि पिया। चई भेण अहिड़ी चमक, माई खे चई ॻाल्हि ॿुध, हाणे सुभाणे को असां पेजारो वठंदासीं ऐं वॾो महलात ठाराईंदासीं, अलाह असांखे हिकु धक में किरोड़पति करे छॾियो आहे। माई बि वॾी हिनजी ख़ुशि पई थिए। राति जो माई त वञी सुम्ही पई, हिनखे सॼी राति निंड हाणे न आई ख़ुशी में, सुभाणे मां किरोड़पति थी वेंदुसि। सुबुह थियो, हे तड़बड़ करे नवां कपिड़ा पाए हीरा खणी अची वञा थो हाणे वॾे शहर में, उते जेको आहे सोनारो मुंहिंजो यार आहे, वञी उनखे वञी खपाए, उनखे ॾियां, हे मूंखे ख़बर ॾेई। हे खणी उतो निकितो, सिधो आयो उन सोनारे वटि। सोनारे जो ॾे हलो वाला सेठ, घणनि ॾींहंनि खां पोइ आयो शहर में। चई कंहिं ज़रूरी कम सां आयो आहियां। चई वेह ॾे वाल। चई मूं वटि हीरा आहिनि, हे ॾिस त घणे जा आहिनि, मूंखे पोइ ख़बर आहे ॾे। सोनारे वरिता हीरा आहे, हुन चेक कयो, हुन चयो त ॿियो कुझु कोन्हे, हे त शीशा भॻल आहिनि, उहे आहिनि, हे भॻल शीशा आहिनि, उन्हनि जा टुकड़ा आहिनि, हे त आहिनि ई कोन हीरा। चई इहो कीअं थो चवे हीरा आहिनि? चई हीरा न आहिनि, हे भॻल शीशा, उन्हनि जा टुकड़ा आहिनि, तोखे कंहिं बेवकूफ़ कयो आहे। चई भेण हे छा हो, मां सम्झां पियो हो चरियो आहे, तितरनि खे कांव पियो करे, ऐं वरी दिलो जेको त चए पियो ठिकर जो अलाए छा जो आहे, हे कीअं? सोनार चयो त हुन तोखे बेवकूफ़ कयो आहे, हुन तोखे पहिरियों पियो तोखे गाह विधई, जीअं तूं हिर, तूं सम्झ त मां चरियो आहियां। इन जे करे हुन तोखे डंडो ठाहूको पोइ हयो हले वियो। उते बेहोश थी वियो सेठ, खणी इस्पताल पुॼायोसीं, अञा रहियो कोई जेको दुकानु उहो बि खपाए, हुन इलाजु करायो सेठ, तॾहिं चङो भलो थी अचे घर पतो। त दोस्तो, सखीअ शूम जो लेखो 12 महीना बराबरि थींदो आहे। पोइ वरी केतिरो बि केरु गॾु करे, भली पंहिंजे सिर जे मथां न सहाए, कंहिं मिट माइट ते भली कुझु रुपयो न सहाए, भली कंहिंसां रिआयत न करे, भली महिमान खे न खाराए, भली फ़क़ीर खे न ॾिए, पर हिकु धकु हुन अहिड़ो लॻंदो जंहिंमें सभु कुझु ॾेई जान छॾाइजे, पंहिंजे घर सुम्ही पवंदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।